नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी के अगवान सिंगार नुनारी की बाजियाबी लाइ 11 ॾींहं बि संदसि वारसनि पार्टी के कारकुननि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अगवाननि हथनि में इंसाफ़ ॾियण लाइ ताराज़ियूं खणी अनोखो एहतजाज कयो आहे। सिंगार नुनारी जे घरवारी फौजिया सिंगार नुनारी, भेण आबदा चन्ना, मुर्तज़ा चांडियो, नजी चन्ना ऐं ॿियनि जी अगवानी में नुनारी पाड़े खां फाज़िल राहू चौक ताईं रैली कढी वई। अगवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु हथनि में इंसाफ़ लाइ ताराज़ियूं खणी एहतजाज कयो आहे त खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। सिंगार नुनारी लाइ पूरो शहर गवाही पियो ॾिए त हू पुरअमन अवाम दोस्त ऐं इंसाफ़ दोस्त सियासी ऐं समाजी वर्कर आहे, खेसि बिना देर आज़ाद कयो वञे। हुननि चयो त 11 ॾींहं खां हू सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं रोज़ानो हिकिड़ो ई मुतालबो था कनि त सिंगार नुनारी बेकसूर आहे। जेकॾहिं मथसि को केस दाख़िल आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। संदन चवणु हो त जेसिताईं सिंगार नुनारी खे ज़ाहिर न कयो वेंदो उन वक़्त ताईं संदन एहतजाज जारी रहंदो।